डिगड़ी ऐं आसपास जे अवाम पारां 3 डिसंबर सक़ाफ़त ॾियारो मल्हाइण जे सिलसिले में अवाम पारां भरपूर आजिया। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में सुफ़न शाह में शानदार तक़रीब कोठाइण जूं तैयारियूं। 3 डिसंबर ते सक़ाफ़त ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जे हवाले सां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सुफ़न शाह में 28 नंबर ते हिकु शानदार तक़रीब कोठाइण जो ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां स्कूली ॿारनि समिया, राबेल, इशफा, राजेश कुमार ऐं ॿियनि ॿारनि तरफ़ां तक़रीरूं, टेबलो, ख़ाका ऐं क़ौमी गीत ॻाए सक़ाफ़त जी भेटा पेश करण जूं तैयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। स्कूली ॿारनि जीअ सिंध वारा जीअनि, मोर थो टिले राणा, हो जमालो, अले मुंहिंजा मारगोड़ा ऐं ॿियनि गीतनि जे टेबलोस पेश करण जूं तैयारियूं करे रहिया आहिनि। जॾहिं त स्कूल जे ॿारनि सिंधी ऐं अंग्रेज़ी तक़रीरुनि ज़रिए सिंध जी सक़ाफ़त ते रोशनी विधी। इन मौक़े ते स्कूल जे उस्तादनि, तैयारी कमेटी जा अॻुवाण अब्दुल सत्तार चेलियो, सैयद अली शाह, मिस ज़ोया ऐं ॿियनि चयो त सिंध जी सक़ाफ़त असांजी रूह समायल आहे। धरती ऐं सक़ाफ़त सां मोहबत खे असीं पंहिंजो ईमान जो हिसो सम्झूं था। स्कूल जे ॿारनि वॾो जोश जज़्बो मौजूदु आहे। सिर्फ़ु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन्हनि ॿारनि खे मौक़ो ऐं स्टेज फ़राहम कजे त जीअं इहे सलाहियतूं दुनिया आॾो पेश करे सघनि। सक़ाफ़ती तक़रीब तारीख़ी तक़रीब साबित थींदी, जंहिंमें ॻोठ जे कुल 3 स्कूलनि जा ॿार हिसो वठंदा। इन खां अलावा तक़रीब में तालीम खाते जा ऑफिसर ऐं वालिदैन ऐं ॻोठाणा वॾी अंग में शिरकत कंदा। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।